नाज़रीन, आवाज़ टीवी ॾिसण ते सिंधी सकाफ़त जी वारिस सिंध सदा आबाद हुजे सिरे हेठि 6 डिसेंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं आहिनि। शिकारपुर में बि सकाफ़ती ईद जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अतीक धुक्कड़। सॼी सिंध जी शिकारपुर में भी 6 डिसेंबर सिंधी सकाफ़त के ॾियार जी मुनासिबत सां तयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। जॾहिं त सिंधी सकाफ़ती टोपियूं अजरकनि जे दुकाननि ते शहरनि नंढनि तोड़े वॾनि जी ख़रीदारीअ में वाध थी वई आहे। इन हवाले सां शिकारपुर वासियुनि ऐं ख़रीदारनि दुकानदारनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 6 डिसेंबर ते टोपी अजरक जो ॾींहुं आहे। पंहिंजे बचड़नि जे लाइ टोपियूं अजरक ख़रीद करणु आहियूं। इंशाअल्लाह ताला वॾो ईद वांगुरु मल्हाईंदासीं। इन ॾींहं खे असांखे तमामु ख़ुशी आहे। पाण नंढे ॿारनि जे लाइ पंहिंजे लाइ टोपी अजरकूं वठूं था ऐं ॾिसो पिया अॼु हिते पहुता आहियूं। सकाफ़ती ॾियारो 6 डिसेंबर ते इंशाअल्लाह असां ईद जीअं मल्हाईंदासीं, पंहिंजे बचड़नि सां गॾु ॿाहिरि निकिरंदासीं। असां पूरी कोशिशि कंदासीं सुठे नमूने सां ॾियारो असांजे सिंध जे लाइ ॾाढो प्यारो ॾियारो आहे ऐं सभिनी खे हिदायत कंदासीं इन ॾियारे सभई ख़ुशी गॾिजी कयो। इन सिलसिले सां आया आहियूं हिते, शॉपिंग भी कंदासीं, ॿारनि बच्चनि जी टोपी वठंदासीं। इंशाअल्लाह सकाफ़त ॾाढी सुठी ख़ुशी कंदासीं। मुताफ़िक़ ॾियारे टोपी असां हलंदी आहे सुठी ऐं 1500 रुपये रेट आहे। अजरक 800 रुपया अजरक आला आहे अजरक में। असांजो सिंध जो सकाफ़त जो ॾींहुं आहे। असां पंहिंजे जोश जज़्बे सां मोहबत सां ईद वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं इन जी सिलसिले में आयासीं पंहिंजी टोपी वठणु। पंहिंजे बचड़नि जे लाइ बि टोपी नड़नि लाइ वरी शाम जो रैली वैली निकिरंदी आहे, असां होॾे बि वेंदासीं। ॾाढे हिसाब सां टोपियूं ख़रीद करणु आहियूं पंहिंजे नड़नि जे लाइ बि, पंहिंजे लाइ बि। मां चवंदुमि त हर सिंधी भाउ खपे त सकाफ़त जे ॾियारे सां टोपी ख़रीद करे ऐं हर भाउ फर्ज़ु आहे सिंधी पंहिंजो कल्चर ज़ाहिर करे। होॾां शिकारपुर जे नौजवाननि आवाज़ टीवीअ जे सॾ ते 6 डिसेंबर सिंधी सकाफ़ती ॾियारे ते रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे। कैमरामैन दीदार सां गॾु अतीक धुक्कड़, आवाज़ न्यूज़, शिकारपुर।